जिन थरपारकर ज़िले में जिते सिहत खाते के हवाले से नज़र विझंदासीं त 7 डिस्पेंसरियूं बंद पियल आहिनि। उते नगर पार्कर ऐं छाछरे में जेका 4 डिस्पेंसरियूं आहिनि उहा NGOs आहे हेल्प उनके हवाले कयो वियो आहिनि। असां नगर पार्कर ऐं छाछरे जूं जेके डिस्पेंसरियूं आहिनि उन्हनि जो विज़िट भी कंदासीं ऐं उते जेके मौजूद अमलो आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा चवंदा अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। असां वटि टोटल जो हेल्प जे तरफ़ां 2 कंपोनेंट आहिनि। हिकु न्यूट्रिशन प्रोजेक्ट आहे जेको असीं हलायूं था पिया सिर्फ़ु तव्हांखे छाछरे में। ॿियो असां 4 MCH आहिनि जेको असीं गवर्नमेंट सां गॾु हलायूं था। हाणे ये 4 गवर्नमेंट डिस्पेंसरियूं आहिनि जंहिंखे असां डेवलप कयूं आहिनि, जंहिंजी टोटली रिनोवेशन जो कमु कयो असां सॼे खे सोलराइज़ कयो आहे। गॾोगॾु हिनखे असां सोलराइज़ समर्स लॻाए ॾिनो आहे ऐं लेबर रूम कयो आहे, 4 स्टाफ ॾिनो आहे। ऐं इहो असांजो जेको MCH सेंटर आहिनि ये 24 कलाक हफ़्ते जा 24 कलाक रन हूंदो आहे। असां 5 महीने खां हिते कमु कयूं पिया ऐं नॉर्मल डिलीवरी कराईंदा आहियूं, ANC PNC चेकअप कराईंदा आहियूं, फैमिली प्लानिंग ऐं घरनि में असीं विया आहियूं, सेशन ॾिना आहिनि। काफ़ी ॻोठ वारा असां मुतमिन थिया आहिनि। मां हिते CMW जी पोस्ट ते आहियां हेल्प जी तरफ़ां खां ऐं हिते मूंखे ईंदड़ 4 महीना थी विया। असांजी टोटल NVD मतिलबु कि थी आहिनि 37 ऐं असांखे जाम ख़ुशी थी अचे तो हिते माण्हू जेका परे परे खां नंगर वेंदा हुआ हाणे इन जी सहूलियत लाइ हिते सुठी सहूलियत थी वई आहे। असांखे हींअर 4 महीना थी विया आहिनि ऐं असां जीअं हिते आया आहियूं हीअं असां वटि 34 डिलीवरीज़ थी वियूं आहिनि, जंहिंमें कुझु प्राइमरी केस बि आहिनि, कुझु मल्टी बि आहिनि। असांखे अस्पताल जेको ही मिलियो आहे उन खां पोइ असांखे सहूलियत आहे। ॿिए नंबर में ही जेको हेल्पलाइन इदारो जेको आयो आहे हिन मां असांखे ॾाढी सहूलियत वॾी सहूलियत थी आहे। वॾो सनो फ़ाइदो मिले गयो। अॻे असीं छाछरे ले जाता 20,000 25,000 असांजो ख़र्चो थी तो नया अस्पताल खुली जेके बचूं असांजो ख़र्चो टकेर को असीं गाड़ी जो खाली किरायो ॾियणु। बाराड़ी में जेके दायूं आयूं वो दायुनि खे असां मुतमिन कयो त हाणे डिलीवरी उते कोन थियूं कराइनि, उहो दाई गॾिजी अचे हाणे हिते अचे डिलीवरियूं कराइनि थियूं। इन हवाले सां हाणे हिते सेंटर तमामु सुठो हले पियो। असांजे ॾुखनि मां इहो असांजो ॾुखु लही वियो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन जेके समूरनि जेके डिस्पेंसरियूं आहिनि उन्हनि में दवाउनि जी जेका खोट नज़र अचे पई उहा बि हुकूमत खे घुरिजे त पूरी कई वञे। उन सां गॾोगॾु सरकारी वधीक जेके डिस्पेंसरियूं बंदि पियूं आहिनि उन बाबति सरकार खे घुरिजे त या त हू डिस्पेंसरियूं सरकारी सतह ते पाण खोले हलायूं वञनि, न त जेका इन टाइप जूं जेके तंज़ीमूं जेके कमु कनि पियूं उहे बहितर नमूने डिस्पेंसरियूं हलाइनि पियूं त उनखे उन्हनि जे हवाले कयो वञे त जीअं हितां जा जेके रहवासी आहिनि, ग़रीब माण्हू आहिनि जेके सिहत जी सहूलियतुनि जे लाइ परेशान आहिनि, उन्हनि जी जेका परेशानी आहे उहा घटिजी सघे। गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ छछी जुणेजा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।